नासिना वाक़िया कंदासीं। क़ौमी सलामती बाबत पार्लिमानी कमेटी जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। क़ौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि थींदड़ इजलास में पार्लियामेंट जे मेंबर बाबत ब्रीफिंग ॾिनी वेंदी। क़ौमी सलामती बाबत सलाहकार घरू वज़ीर, पढ़ी वज़ीर, दिफ़ा वारो वज़ीर ऐं कश्मीरनि मामलनि बाबत सेक्रेटरी इजलास में ब्रीफिंग ॾींदा। इजलास में फ़ौजी क़यादत ऐं क़ौमी सलामती जे इदारनि जा सरबराह ब्रीफिंग ॾींदा। ज़रियनि मूजिबि अफ़गानिस्तान जी सूरतहाल ऐं TLP तां पाबंदी हटाइण वारनि मामलनि ते बि ब्रीफिंग ॾिनी वेंदी। अवां खे आगाह कयूं पिया। क़ौमी सलामती बाबत पार्लिमानी कमेटी जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। क़ौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि थींदड़ इजलास में पार्लियामेंट जे मेंबर्स खे क़ौमी सलामती जी मौजूदा सूरतहाल बाबत ब्रीफिंग ॾिनी वेंदी। क़ौमी सलामती बाबत सलाहकार घरू वज़ीर, पढ़ी वज़ीर, दिफ़ा वारो वज़ीर ऐं कश्मीर मामलनि बाबत सेक्रेटरी इजलास में ब्रीफिंग ॾींदा। इजलास में फ़ौजी क़यादत ऐं क़ौमी सलामती जे इदारनि जा सरबराह ब्रीफिंग ॾींदा। ज़रियनि मूजिबि अफ़गानिस्तान जी सूरतहाल ऐं TLP तां पाबंदी हटाइण वारनि मामलनि ते बि ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कयूं पिया। क़ौमी सलामती बाबत पार्लिमानी कमेटी जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। क़ौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि थींदड़ इजलास में पार्लियामेंट जे मेंबर्स खे क़ौमी सलामती जी मौजूदा सूरतहाल बाबत ब्रीफिंग ॾिनी वेंदी। क़ौमी सलामती बाबत सलाहकार घरू वज़ीर, पढ़ी वज़ीर, दिफ़ा वारो वज़ीर ऐं कश्मीर मामलनि बाबत सेक्रेटरी इजलास में ब्रीफिंग ॾींदा। इजलास में फ़ौजी क़यादत ऐं क़ौमी सलामती जे इदारनि जा सरबराह ब्रीफिंग ॾींदा। ज़रियनि मूजिबि अफ़गानिस्तान जी सूरतहाल ऐं TLP तां पाबंदी हटाइण वारनि मामले ते बि ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। क़ौमी सलामती बाबत पार्लिमानी कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे।